वरियाम चवंदा न जंहिंजी उमिरि ॾिठल हुजे न उन्हनि जा ॾंद न आहिनि ॾिसबा। इहो परू ऐं सुल्तान ॾिठल आहिनि, हिननि में एतिरी ज़रूरत ई कोन्हे का असांजे साम्हूं कंध खणी घुमनि। गौर खाना दुश्मन खे कमज़ोर सम्झणु वॾी कमज़ोरी आहे। दुश्मन कमज़ोर न थींदा। ख़बर आहे मूंखे, ॾिठल आहे इहो परू। मां बि ॾिसां त इहो कहिड़ो मुंहिंजो आङूठो थो पटे। गौर खाना परू हाणे सफ़ा छितो थी बीठो आहे। असांखे बि हींअर ख़ाली हथे न घुमणु खपे। हींअर मूंखे लॻे थो त तूं बि सफ़ा असली टिजड़ो थी पियो। नवींदे गोहर, अॼु मां तोखां सभु हिसाब चुक्ता कंदुसि। अॼु जे करे तोखे मां फुफट न मारियो त मुंहिंजो नालो परू नाहे। अरे भाड़ियनि जा उठ कया अथई, साम्हूं बि गोहर अथई गोहर। आङुर खणंदे न मां कुल्हे खान हूंदई। हाणे आङुर न कुहाड़ी हलंदी, कुहाड़ी। नवींदे गोहर भी चाचा मलूका भी चाचा खेर ता है न तकड़ो तकड़ो केॾां थो वञे? ओ बा हिन पासे ॾुढ लॻो घोड़ लॻो पिया। अलाए छा आहे, मां उन में वञा। चाचा थियो छा आहे? मूं त सिर्फ़ु दाहूं ऐं हकलूं ॿुधियूं, इन करे मां हिन पासे निकिरी आयो आहियां। जहिड़ो थियो आहे छा? ओ बा इहा त वञण खां पोइ ख़बर पवंदी न। हलो चाचा मां बि भॼी विया भाड़िया कंहिं जाइ जा, न त ख़बर पए न। पर पुट छा थियो आहे? ख़ैर त आहे न? केरु विढ़ियो आहे छा तोसां? चाचा ॻोठ में रुगो ॿ शैतान आहिनि, हिकु गोहर हिकु वरियाम। सुल्तान जे करे अॼु बीह न त रत उन्हनि जी कुता चटना। भाड़िया कंहिं जाइ जा ॾिसंदासीं न, तूं परेशान न थी। हलिया नादर खान, छोकिरीअ खे अखियुनि में ऐं मग़ज़ में धक लॻल आहिनि। छोकिरीअ में बचण जो आसरो न हो, पर ज़िंदगी ॾियण वारो रब्बाक आहे। हाणे इहा ई छोकिरी ख़तरे खां ॿाहिरि आहे। डॉक्टर साहब छा सदोरी खे घर वठी वञी सघूं था? हा भले, हींअर तव्हां भले वठी वञो, सुभाणे चेकअप लाइ ज़रूरु वठी अचो। हूअं असां अहिड़ी हालत में कंहिं मरीज़ खे छॾींदा न आहियूं। तव्हां ॻोठ जा चङा मुड़ुस आहियो ऐं असांजा मुड़ुसु आहियो, तंहिंजे करे तव्हांखे इजाज़त ॾेई सघूं। ठीकु आहे डॉक्टर साहब, पर का ख़तरे जी ॻाल्हि त न आहे? नादर खान, सदोरी जा ऑपरेशन थींदा ऐं अखियूं मुतासिर थी सघनि थियूं। छा अखियूं? मूं अखियुनि वारे डॉक्टर खे घुरायो, उनजो चवणु इहो। डॉक्टर साहब तव्हां खोले ॿुधायो, मूं में ॿुधण जी सघ आहे। थी सघे थो सदोरी कुझु वक़्त लाइ नज़र खां महरूम थी। इहो मतिलबु त सदोरी ॾिसी कोन सघंदी? हा, पर इहो कुझु वक़्त लाइ हूंदो। हिकिड़ो मामूली ऑपरेशन थींदो, सदोरी नज़र वरी बहाल थी वेंदी। ठीकु आहे डॉक्टर साहब। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।